दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों सिंध हमेशा पंहिंजी कुख मां मज़ामती किरदारनि खे जन्म ॾिनो आहे। असां अॼु तव्हांखे हिकु मज़ामती किरदार बाबति मालूमात ॾींदासीं। अचो त पोइ असांजी अॼु जी हिन वीडियो खे शुरू था कयूं। जी हाँ दोस्तों, असां ॻाल्हि करे रहिया आहियूं हज़रत मखदूम बिलावल शहीद जी। हज़रत मखदूम बिलावल शहीद 856 हिजरी मुताबिक़ 1451 ईस्वीअ में हसन समूह जे घर में हाणोके जामशोरो ज़िलो जे ॻोठ टिलटीअ में जनमु थियो। संदसि तालुक सिंध जे समा हुक्मरान घराणे सां हो। संदसि वॾा असल में लसबिल जा रहाकू हुआ ऐं सुमरन जी सिंध ते हुकूमत वारे दौर में हिते हाकिम तौरु मुक़ररु हुआ। मखदूम बिलावल जो नंढपण में दीनी ऐं इस्लामी तइलीम ॾांहुं घणो तवजो हुयो। शुरूआती तइलीम सैद शहाबुद्दीन शाह बुखारी पारां क़ाइम मदरसे में सैद नूर हसन शाह बुखारी वटि हासिल कयईं। मखदूम साहिब नाज़रा क़ुरान ऐं फ़िक़्ह जे किताबनि मां गॾोगॾु अरबी ऐं फ़ारसी इल्म पिरायईं। दीनी तइलीम पिराए पंहिंजे वक़्त जो वॾो शरई आलिम जो माहिर ऐं फ़िक़्ह बणियो। सदा इबादत ज़हद ऐं नक़वी गुज़ारियईं। संदसि नामाचार सॼे हिंदुस्तान में फैली। उन वक़्तु दिल्ली जो मशहूरु शाइर महमूद जमाली हज ते वेंदे हितां गुज़रियो हो। सो लिखे थो त सिंध में 3 रूहानी रहबर ऐं आलिम आहिनि। पहिरियों लाल शहबाज़ कलंदर, ॿियो मखदूम बिलावल ऐं टियों मखदूम नूह। बाद में मखदूम बिलावल टिलटी में लॾे हाणोके दादू ज़िले में ॻोठ बाग़बान में रहाइश अख़्तियार कयईं। बाग़बान हाणोके ॻोठ मखदूम बिलावल जो पुराणो नालो आहे। हिते वॾी मस्जिद तमीर कराए मदरसो क़ाइमु करे दर्स ॾियणु शुरू कयईं। शाही घराणे सां तालुक़ रखण जे बावजूदि हुन मदरसे भरिसां अॾाणो क़ाइमु कयईं जेको पाण ई संदसि शागिर्द हलाईंदा हुआ ऐं कपिड़ो ठाहींदा हुआ। अॾाणे जे उपते संदसि मदरसे ऐं शागिर्दनि जो गुज़रान थींदो हो। शागिर्दनि खे दीनी तइलीम सां गॾोगॾु हुबे वतनी जो बि दर्स ॾींदो हुयो। सिंध हमेशह सोनी झिरकी जीअं रही आहे ऐं हमेशह धारिया सिंध जे मथां का कंदा रहिया आहिनि ऐं मज़ामती किरदारनि उन्हनि खे जंग करे उन्हनि खे वापसि मोटाया आहे। मखदूम बिलावल जे दौर में बि शाह बेग अरगोन सिंध ते का कई ऐं उन वक़्त जे हुक्मराननि ऐं हज़रत मखदूम बिलावल शहीद उन्हनि अरगोन सां जंग करे उन खे वापसि भॼायो। ऐं उन खां कुझु सालनि खां पोइ वरी मीरान मोहम्मद जानपुरी सिंध में मैदवी तहरीक फैलाइणु चाही पे। कुझु जेका ॻाल्हि मोबे वतन आलिम ऐं फ़िक़्ह मखदूम बिलावल खे न वणी। मीरान मोहम्मद जानपुरी सिंधु दरिया वसीले सन वटां गुज़रियो त मखदूम बिलावल ऐं उन जे पोइ लॻनि मीरान मोहम्मद जानपुरी सां जंग कई ऐं उन खे वापसि भॼाइण ते मजबूर कयो। उन खां पोइ मीरान मोहम्मद जानपुरी ऐं मिर्ज़ा शाह बेग अरगोन पाण में मिली करे शहीद मखदूम बिलावल खे शहीद करण जे लाइ साज़िशूं शुरू कयूं। उन्हनि हिकिड़े मोची खां जूता ठाहिया जंहिंमें उन्हनि क़ुरान शरीफ़ जा वर्क लिखाया ऐं आलमनि ऐं काज़ियुनि खां फ़ितवा जारी करायाऊं त जेकॾहिं कोई शख़्स जूतनि में क़ुरान शरीफ़ जा वर्क लिखाए हले त उन खे कहिड़ी सज़ा ॾिनी वञे। हुकूमती काज़ियनि ऐं आलमियनि फ़ितवा जारी कई त उन खे घाणे में पीड़ियो वञे। बाद में उहे जूता मखदूम साहिब खे पेश कया विया पर मखदूम साहिब उहे जूता न पाता। जॾहिं उहा ख़बर मिर्ज़ा बेग खे पई त उन क़ुरान शाहिद बिहारे मखदूम साहिब ते इल्ज़ाम लॻायो त मखदूम साहिब उहे जूता पाता आहिनि ऐं हुकूमती काज़ियनि खां मखदूम साहिब खे सज़ा ॾियारी। मखदूम साहिब खे घाणे में पीड़ियो वञे ऐं जॾहिं मखदूम साहिब खां आख़िरी वसियत पुछी वई त मखदूम साहिब फरमायो त मूंखे पेरनि जे तरफ़ खां घाणे में विधो वञे जीअं मुंहिंजा कन हॾनि टुटण जो आवाज़ ॿुधी सघनि। उन खां पोइ 30 सफ़र 929 मुताबिक़ 17 जनवरी 1522 ईस्वीअ ते मखदूम साहिब खे पेरनि खां घाणे में विधो वियो। उन खां पोइ मखदूम साहिब जे पैरोकारनि मखदूम जे अटो थियल हॾनि खे हिकु मट में विझी जंहिं जॻह ते मखदूम साहिब जी दरगाह आहे उते दफ़नायो वियो ऐं मखदूम साहिब हमेशह लाइ अमर बणिजी वियो। उमेद असांजी अॼु जी वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। असां मिलंदासीं तव्हां सां अॻी वीडियो में। ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।